अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम वहम विसविसा ऐं हक़ीक़तुनि सां गॾु मां आहियां नौमिता गुल। हिन प्रोग्राम में असां अहिड़नि मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदा आहियूं जिन ते ॻाल्हाइण समाज में बुरो ख़्यालु कयो वेंदो आहे। असांजी कोशिशि हूंदी आहे त मुख़्तलिफ़ समाजी मसइलनि खे तव्हांजे आॾो रखी उन जी साइंसी हक़ीक़त खे तव्हां ताईं पहुचायो वञे। अॼु असां जंहिं मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे नशो। तंबाकू, सिगरेट, बीड़ी, पान, छालिया, गुटको इहे नशे जा उहे क़िस्म आहिनि जिन खे इंसान पंहिंजी आदत बणाए थो ऐं समाजी तौर ते खुले आम अहिड़ी शयुनि खे वापराइण खे हानिकार नथो सम्झियो वञे। पर कुझु अहिड़ा नशा बि आहिनि जेके लिकी करे कया वञनि था। नशो जेको असांजे मुआशरे में अॼोके दौर में हर घर में पहुची वियो आहे। अल्कोहल यानी शराब, कोकेन, हीरोइन, आफ़ीम, भंग ऐं चर्स, आइस ऐं ॿिया केतिरा ई नशा असांजे हर घर में पखिड़िजी चुका आहिनि। नशो छा आहे? नशे जा केतिरा क़िस्म थी सघनि था? नशो छो कबो आहे? नशे करण जी शुरूआति किथां थी? इहो सभु ॼाणण लाइ ॾिसंदा वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम वहम विसविसा ऐं हक़ीक़तुनि में मां आहियां सां गॾु नौमिता गुल ऐं हिन वक़्तु वीडियो लिंक ते असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर अजमल मुग़ल साहब जेके कंसल्टेंट आहिनि, साइकेट्रिस्ट आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब, नशो छा आहे? माण्हू छो कंदा आहिनि? नशो असांजे जॾहिं खां इंसानी तारीख़ आहे तॾहिं खां इंसान सां नशो लॻल आहे। हर क़बाइली दौर में या जेको बि समाज जीअं डेवलप थियो आहे कंहिं न कंहिं दौर में कंहिं न कंहिं तरीक़े सां नशो रहियो आहे इंसान सां गॾु। ठीकु। ऐं छो रहियो आहे हिन जा रीज़न्स मुख़्तलिफ़ आहिनि ऐं हर दौर में मुख़्तलिफ़ रहिया आहिनि। कुझु माण्हू लीजर एक्टिविटीज़ लाइ कंदा आहिनि, पंहिंजे मज़े लाइ कंदा आहिनि। कुझु कंहिं ज़माने में इवन रिलीजियस सेरेमनीज़ थींदियूं उन में उहे ग्रुप में वेही करे नशो कंदा हुआ पंहिंजी उहा स्टेट हासिल करण लाइ जेका बजित वारी कैफियत। लफ़्ज़ सारी कुझु अहिड़ा न हुजनि जेके हुन को ॿियो मतिलबु थो वञे, पर ईअं हिस्ट्री इहा आहे नशे ऐं घणो करे मज़े ख़ातिर कंदा आहिनि या पंहिंजे कंहिं पेन खे घटाइण लाइ कंदा आहिनि, कॾहिं पंहिंजी स्ट्रेस खे घटाइण लाइ कंदा आहिनि। डॉक्टर साहब, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि मां नशो थी सघे थो? नशो त मतिलबु अच्छा हिकिड़ी अगरि हिन खे पहिरियों मां डिफाइन कयां, नशो असां कहिड़ी शइ खे चऊं था त उहा नशे वारी आहे। ठीकु आहे। मसलन जॾहिं कंहिं पेन खे घटाइण लाइ का दवा वरिती वञे, उहा दवा फ़र्ज़ करे हिकिड़ी टेबलेट खाए थो, उन खां पोइ उहो पेन घटि थी थो वञे, कुझु ॾींहंनि खां पोइ उन पेन लाइ 2 खाए थो, वरी 3 खाए थो। माना साॻियो ई पेन आहे पर उनखे उन पेन खे ख़तमु करण लाइ क्वांटिटी वधंदी वञे त उन ई नशो आहे। या निंड ई लाइ गोली खाए थो त उन में बि हिकिड़ी गोली खाए थो, उन सां निंड अची थी वञे, 10 ॾींहंनि खां पोइ उनजो असरु घटि थी वञे थो। असरु या टॉलरेंस असां हिनखे टेक्निकल लफ़्ज़ चवंदा आहियूं, टॉलरेट बॉडी टॉलरेट करे वेंदी आहे, पर जेको इफेक्ट जेको उहो माण्हू हासिलु करणु चाहींदो आहे उहो न मिलंदो आहे। इन जे करे हुनजी क्वांटिटी वधंदी वेंदी आहे ऐं इवन ड्यूरेशन वधंदो वेंदो आहे। पहिरियों 1 दफ़ो कंदो, पोइ 2 दफ़ो कंदो, पोइ 3 दफ़ो। इहो नशे जी ख़ुशूसियत आहे त नशे वारी जेका बि शइ हूंदी आहे उन में जेको नशा करण वारो हूंदो आहे उनजी क्वांटिटी बि वधाईंदो आहे ऐं उनजी ड्यूरेशन बि वधाईंदो आहे। मतिलबु तादाद बि वधाईंदो। पहिरियों 1 टाइम कंदो, पोइ 2 टाइम कंदो, पोइ 3 टाइम कंदो, या पहिरियों हिकिड़ी इंजेक्शन लॻाईंदो। जनरली मां ॻाल्हायां पियो एडिक्शन लाइ। इहा हिकिड़ी रिक्वायरमेंट आहे जंहिंखे असां टॉलरेंस उन सबस्टेंस में या उन केमिकल में हूंदी आहे। इन जे करे पोइ उन तादाद वधंदो वेंदो। डॉक्टर साहब, नशे जी केतिरियूं क़िस्मूं थी सघनि थियूं? असां हिन क्लासीफाई करणु चाहियूं त केमिकल क्लासिफिकेशन अलॻि आहे ऐं जेकॾहिं असां रिक्वायरमेंट जे हिसाब सां कयूं त सिम्पटम जे हिसाब सां उहो अलॻि आहे।
ठीक। केमिकल जे हिसाब सां या मूड एलिवेटर थी सघनि था, मूड खे वधाइण वारा, या डिप्रेशन खे एंग्जाइटी खे घटाइण वारा, निंड खे वधाइण वारा। हम्म, ठीकु, अगरि जेके केमिकल्स में कयूं था त पोइ वरी नार्कोटिक एनाल्जेसिक थी थी वञनि, कैनाबिनॉइड्स थी था वञनि, जेके चर्च ते थो वञे, अल्कोहल थी थो वञे, अल्कोहल सां गॾु हुन जेके बि टाइप्स आहे उहे थी वञनि, वरी हुन खां पोइ ओपिएट्स में हीरोइन, मेथाडोन, क्रिस्टल, इहे थी था वञनि। पर स्टिमुलेंट नशा वरी अॼुकल्ह जेके तमामु घणा इन्हनि इन थी विया आहिनि, जंहिंजे करे असां वधीक परेशान आहियूं। आइस आहे, हुनमें पहिरियों कंहिं ज़माने में टेबलेट्स बि ईंदियूं हुयूं, अॼुकल्ह कुझु स्कूलनि में जेके ड्रग पेडलर्स टॉफी कुझु ॿारनि में पिया उहे स्टिमुलेट कनि, मूड एलिवेटर्स आहिनि, त इहे डिफरेंट क्लासिफिकेशन आहे। ठीक। डॉक्टर साहब, सिगरेट, बीड़ी, पान, चालिया, गुटको खाईंदड़ कहिड़ियुनि बीमारियुनि में मुब्तला थी सघनि था? सभ खां कॉमन त इहो सिगरेट, पान, गुटको, उनमें जेके कॉमन बीमारियूं आहिनि, जेके वॾियूं बीमारियूं, जेका उनमें कैंसर आहे, ॾंदनि जो कैंसर, गम्स जो कैंसर, ज़बान या जिभ जो कैंसर, गले जो कैंसर, ओरल कैविटी जो कैंसर, वॉइस कैनाल जो कैंसर, इहे इन्हनि सां पान, गुटको, छालिया, सिगरेट, हम्म, इन्हनि सां इहे बीमारियूं आहिनि। ऐं इन खां अलावा लंग्स कैंसर, हेठि अगरि वञो त फेफड़नि जो कैंसर कॉमन आहे। उन खां अलावा कैंसर खां अलावा ॿियूं बीमारियूं, न्यूरोपैथीज़, नर्व्स इन्वॉल्व थींदियूं आहिनि, उहो या दिलि जूं बीमारियूं थी वेंदियूं आहिनि, ठीक। कार्डियक एमआई, मायोकार्डियल इंफार्क्शन, वेस्कुलर डिजीज़, इलाही बीमारियूं आहिनि जेके इन्हनि सां थींदियूं आहिनि। डॉक्टर साहब, शराब पीअंदड़ खे कहिड़ी कहिड़ी बीमारियूं थी सघनि थियूं? हा, शराब पीअंदड़ खे कॉमनली जो कि मैदे जूं बीमारियूं, गैस्ट्राइटिस, इहे स्टमक, ईसोफेगस जी बीमारी, फाइब्रोसिस या सीए ईसोफेगस, अगरि ॿिए तरफ़ ॾिठी वञे लॉन्ग टर्म यूज़ करण वारनि जूं जिगर जी बीमारियूं, जेके सिरोसिस चवंदा आहियूं, या ब्रेन जी बीमारी, जेके डिमेंशिया थींदी आहे इन्हनि सां। हिकिड़ो त इहो क्रॉनिक, ॿियो अक्यूट में डिलीरियम थींदो आहे, माना हिकिड़ी स्टेट हूंदी आहे जंहिंमें आसपास जी ख़बर न पवंदी आहे, ऐं साइकोसिस लाइक। अच्छा, कुझु अहिड़ियूं बीमारियूं आहिनि, रेयर हेलुसिनोसिस, उन्हनि खे परमानेंट आवाज़ूं, हिकिड़ो त नशे में आवाज़ूं ईंदियूं आहिनि, पोइ परमानेंट उन डैमेज जे करे, अल्कोहल कंज़प्शन जे करे लॉन्ग टर्म हेलुसिनोसिस बि थींदियूं आहिनि। इहे जेके आहिनि अल्कोहल सां बीमारियूं ठीक। कॉमनली आहिनि। डॉक्टर साहब, भंग, अफ़ीम, हीरोइन, आइस जो नशो कंदड़नि खे कहिड़ी बीमारियूं थी सघनि थियूं? इहे दिमाग़ हाई करण वारा नशा आहिनि। ठीकु है, त इन्हनि ॿिन्ही जो जेको इफेक्ट आहे, जेके असां पंहिंजी प्रैक्टिस में इलाही ॾिठा आहिनि मरीज़, साइकोसिस थी वेंदी आहे, जंहिंखे आम ज़बान में चरियापन या पागलपन थी वेंदो आहे। ईअं जीअं असांजो शीज़ोफ्रेनिया जो मरीज़ हूंदो आहे, या जीअं साइकोसिस जो मरीज़ हूंदो आहे, जंहिंखे पंहिंजो होश न हूंदो आहे। ऐं इहो जेको मिसकंसेप्शन आहे न असांजी सोसाइटी में, त चरस त हल्को नशो आहे, भंग सां कुझु कोन थींदो आहे। ईअं जीअं सिगरेट इलाही माण्हू चवंदा आहिनि, यार डॉक्टर त पूरो इलाही माण्हू सिगरेट पीअंदा आहिनि, सभिनी खे कैंसर न थींदी आहे। इहो फैक्ट आहे त कंहिं में उन इम्यूनिटी एतिरी बहितर हूंदी आहे त न थींदो आहे। सभु चरसी, सभु भंग पीअण वारा चरिया न थींदा आहिनि, पर काफ़ी तादाद अहिड़ा मरीज़नि जो आहे जंहिंजी साइकेट्री वारी बीमारी शुरू ई चर्स या भंग या इन टाइप जो नशे करण खां पोइ थींदी आहे। हाणे अचो आइस त एतिरो डेंजरस आहे त आइस जे लाइ इहो चयो थो वञे, जॾहिं बि आइस कोई इस्तेमालु करे थो, हिकदमि उहो वञी ई साइकोसिस में हलियो थो वञे। उहो उनखे ज़रूरत ई न हूंदी आहे सुम्हण जी, जॾहिं आइस नशो कंदा आहिनि। खाइण पीअण जी 24 कलाक जाॻंदो, 24 कलाक कमु कंदो, उनखे एनर्जी महसूस, जेका असांजे मेनिया जे मरीज़नि में इहे सिम्टम्स हूंदा आहिनि। आइस करण वारा त हूंदा ई बिल्कुलु, उसमें त ईअं खणी सम्झो त मेजॉरिटी पेशेंट्स में
चर्स ऐं भंग में शायदि एतिरा न थींदा हुजनि। आइस में तमामु घणा मरीज़ आहिनि जेके साइकोसिस में हलिया था वञनि। इवन आई हैव सीन केसिस जेके उन खां करण खां पोइ सुसाइडल थी था वञनि, होमिसाइडल थी था वञनि, एग्रेसिव थी था वञनि, इवन सेल्फ हार्म कनि था, ॿियनि खे नुक़सानु पहुचाइनि था, ख़ुदकशी करे छॾनि था ऐं बिल्कुलु फिज़िकली बि। छाकाणि आइस जेको रेगुलर कंदो उनमें उनखे बुख कोन लॻंदी आहे, उनखे निंड कोन ईंदी आहे। उन नशे जे असर जे करे हू पंहिंजो पाण खे हाई सम्झंदो आहे, उनखे ज़रूरत ई न हूंदी आहे, हू पाण खे न खाईंदो न सुम्हंदो, त ईअं उनजो जिस्म ॻरंदो वेंदो आहे ऐं उन वेट लॉस जल्दी थी वेंदो आहे ऐं कमज़ोरी जल्दी थी वेंदी आहे। इवन इलाही ॿियूं कॉम्प्लिकेशन थींदियूं आहिनि, साइकोसिस बि हुन में थींदो आहे। ऐं हिकिड़ी ॿी ठीकु ॻाल्हि अगरि तव्हांजे सवाल खां पहिरियों ई मां ॿुधायां, आइस हिकु अहिड़ो नशो आहे, मां हिन ते इन करे पियो ॻाल्हायां त अॼुकल्ह काफ़ी अहिड़ा यंगस्टर ॾिसूं पिया जेके हिन में मुब्तला थी विया आहिनि ऐं इन्हनि जो जेके इन में इन्वॉल्व थी था वञनि उनखे नशो छॾाइणु ॾाढो ॾुखियो थी थो। जेके नशे जा आदी माण्हू आहिनि, जेके नशो कंदड़ आहिनि, उन्हनि जो इलाज कीअं मुमकिन आहे? छो त हो त आदी था थी वञनि ऐं नशे कंदड़ जी क्वांटिटी बि जीअं तव्हां ॿुधायो त ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे, त उन्हनि जो इलाज कीअं कजे, उहो नशो करणु कीअं छॾे सघनि था? हा, उन सभ खां पहिरियों त उन में ज़ाहिर ॻाल्हि कंहिं क्वालिफाइड फिज़िशियन साइकेट्रिस्ट उहो ई उनजो इलाज करे सघे थो। उन लाइ जेका रिक्वायरमेंट हूंदी आहे मोटिवेशन, त इरादो ज़रूरी आहे। मरीज़ ठीकु, जेको बि नशो करे थो उनखे ज़ाहिर एनकरेज कयो वेंदो आहे, मोटिवेट कयो वेंदो। कॾहिं असां मोटिवेशनल जेके असांजा पैरामेडिक हूंदा आहिनि उहे कंदा आहिनि या फैमिली उन्हनि में इन्वॉल्व थींदी आहे। जॾहिं हुनजो इरादो पूरो पको मज़बूत इरादो हुजे पोइ इलाज कराइजे त वधीक बहितर आहे। अच्छा, हिकिड़ो ॿी शइ, नशे इलाज खे मेडिकल मॉडल अगरि मां थोरो सम्झाए सघां, मेडिकल मॉडल इहो आहे त कुझु हूंदियूं आहिनि अक्यूट बीमारियूं जीअं मलेरिया, टाइफाइड, शॉर्ट टर्म शॉर्ट ट्रीटमेंट, उन खां पोइ ठीकु। कुझु हूंदियूं आहिनि क्रॉनिक, जीअं टीबी आहे, ठीकु आहे, टीबी बि इंफेक्शन आहे, टाइफाइड बि इंफेक्शन आहे। टीबी लाइ थोरे अरसे में उनजा जरासीम ख़तमु थी वेंदा, बीमार सही मतिलबु नॉर्मल उन खां पोइ गुज़ारींदो। टीबी वारे सिम्पटम त सही थींदा आहिनि, खंघि बि सही थी वेंदी आहे, बुखार बि सही थी वेंदो आहे, पर उनजो कोर्स 8 महीना, पहिरियों त 1.5 साल हूंदो, हाणे 6-8 महीना दवा खाइणी पवंदी आहे। छो त उनखे ॿीहर उहा टीबी जो इंफेक्शन न थिए, सिम्पटम ख़तमु थी वेंदा आहिनि। त नशे जो इलाज बि ईअं ई आहे। असां वटि जेको हिकिड़ो अजीब कुझु माण्हू सेंटर्स खोले वेठा आहिनि, 10 ॾींहं 15 ॾींहं 20 महीनो इलाज करे उन खां पोइ छॾे रहिया आहिनि। इहो मॉडल ठीकु न आहे इलाज जो। उनजो इलाज जो मॉडल टीबी वांगुरु आहे, परसिस्टेंट उन ट्रीटमेंट खपे। ईअं न आहे त 4 ॾींहं, हफ़्तो, 10 ॾींहं, 15 ॾींहं दाख़िल कयो, उन खां छुटी हल बाबा ख़तमु थी वियो, न। छाकाणि जो क्रोनिक इलनेस आहे, हिन में बार बार रिलैप्स थींदो आहे, बार बार मरीज़ हिन नशे में चांसिस हूंदा आहिनि त बार बार हुन में हलिया वञे, जीअं क्रोनिक इलनेस में थींदो आहे। इनखे अगरि असां इन तरीक़े सां ॾिठूं त पोइ त असां इन मैने खे कंट्रोल करे सघूं। डॉक्टर साहब, केतिरो वक़्तु लॻी सघे थो हिकिड़े मरीज़ खे ठीकु थियण जे लाइ जेको नशे करण जो आदी आहे? हा, इहो जनरलाइज़ इन जो जवाबु ॾियणो त हिकिड़ो हर मरीज़ जो हिकिड़ो साॻियो पीरियड न, इहो मुश्किल आहे। हर मरीज़ जी, जीअं मां पहिरियों ॿुधायो त डायग्नोसिस अलॻि आहे। हर मरीज़ जी जेका मोटिवेशनल पावर या पावर टू क्विट द ड्रग उहो अलॻि आहे, पर्सनैलिटी अलॻि आहे, त डिफरेंट आहे। वॾी महिरबानी डॉक्टर अजमल मुग़ल साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, डॉक्टर अजमल मुग़ल साहब नशे जे हवाले सां काफ़ी जेको आहे सुठे नमूने सां ॼाण ॾिनी त कहिड़े कहिड़े क़िस्म नशो जेको आहे कहिड़ो कहिड़ो नुक़सानु इंसान खे पहुचाए सघे थो। अॼु को प्रोग्राम हिते ई पुॼाणी ते पहुतो। इंशाअल्लाह ॿिए प्रोग्राम में कंहिं नए टॉपिक सां हाज़िर थींदासीं। नौमिता गुल खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।